अस्सलाम वालेकुम दोस्तों, मोहब्बतन जो माग सजी ड्रामे जी तफ़सील ॾींदासीं ऐं तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदासीं पहिरीं एपिसोड मोहब्बतन जो माग कॾहिं अचण वारी आहे। इन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, छा अब्बास गुल भी इन में आहे, अहमद अली शेख भी आहे, कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तों पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सके शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ अब्बास गुल जो ही ज़बरदस्त ड्रामो अची रहियो आहे ऐं ज़हर ज़िंदगी खां पोइ ही ड्रामो अञा जेको आहे कामयाबियूं उमाणींदो। इन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों हिन में अब्बास गुल, अहमद अली शेख, साईं निसार शाह, सना रज़ा, खूनी माण्हू, बिशारत समो फ़कीर जो किरदारु कयो आहे ऐं अज़ीज़ कंबराणी ऐं दोस्तों मामा लालू भी इन ड्रामे में आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि जिन जा नाला अञा अनाउंस न आहिनि थिया। अनक़रीब उहा डिटेल भी तव्हां ताईं शेयर कंदासीं। जेका जेका अपडेट ईंदी वेंदी उहा तव्हां ताईं पुॼाईंदासीं। दोस्तों मोहब्बतन जो माग ड्रामो 1 जनवरी ते रिलीज़ कयो वेंदो सिंध टीवी ते, यानी 2024 जी 1 तारीख़ 1 जनवरी ते इहो ड्रामो रिलीज़ कयो वेंदो ऐं अनक़रीब तव्हांखे हीउ ड्रामो सिंध टीवी ते नज़र ईंदो। दोस्तों जेका भी अपडेट ईंदी आहे तव्हां ताईं पुॼाईंदा ऐं महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो वीलो खे ज़रूर सब्सक्राइब कंदा कयो ऐं पेज खे भी फॉलो कंदा कयो ऐं हिन वीडियो खे भी ज़रूर अॻिते शेयर कयो। ही अदाकार जेका साम्हूं स्क्रीन ते हली रहिया आहिनि इन ड्रामे जी मोहब्बतन जो माग जी शूटिंग हली रही आहे ऐं उन दौरान असां पिक्चर कढी ऐं अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ अची वियासीं ऐं हीअ अपडेट तव्हांखे ज़रूर सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।